कराची में खबर ॾींदा हलो त कराची जी शाहराह फैसल ते नर्सरी वट पुलिस ऐं JUI जे कारकुननि में चक्रियूं। पुलिस जी शिलिंग कारकुन नर्सरी वारो रस्तो छॾे तारिक रोड रस्ते कराची प्रेस क्लब रवाना। राशिद महमूद सुमरो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में कराची टूल प्लाज़ा, ससवी टूल प्लाज़ा ऐं कारसाज़ वटि लॻायल धरना ख़त्म कया विया। धरननि में शरीक JUI ऐं GDA जा कारकुन कराची प्रेस क्लब आॾो गॾु थी विया। पुलिस पारां सिंध असेंबली आॾो धरणो हणण लाइ वेंदड़ काफ़िलनि खे कराची टूल प्लाज़ा, ससवी टूल प्लाज़ा ऐं कारसाज़ वटि रोकियो वियो हो। JUI अॻवान राशिद महमूद सुमरो जा पुलिस ऑफिसर्स सां ॾंद चिक। GDA जूं कारकुन औरतूं बि JUI सां गॾु धरणो हणी वेही रहियूं। राशिद महमूद सुमरो जी पुलिस ऑफिसरनि सां ॻाल्हाइण बाद काफ़िलनि खे कराची प्रेस क्लब वञण लाइ छॾियो वियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।